नाज़रीन हिते अव्हांखे रांदियुनि जी ख़बरुनि बाबति ॿुधाईंदासीं त T20 वर्ल्ड कप जी ॿी मैच में ज़िम्बाब्वे जी पाकिस्तान ख़िलाफ़ बैटिंग जारी आहे। क़ौमी टीम में आसिफ अली जी जाइ ते मोहम्मद वसीम खे शामिल कयो वियो आहे। इन हवाले सां असां स्टूडियो में मौजूदु आहे KT न्यूज़ जो स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी। मुजाहिद सोलंकी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राबिल। मुजाहिद सोलंकी, अॼोकी मैच खे कीअं था ॾिसो त प्लेयरनि खे बि अटामटा कयो वियो आहे, अव्हांखे ॿुधायो त मोहम्मद वसीम खे बि शामिल कयो वियो आहे, कीअं था ॾिसो टीम जी पोज़ीशन खे? जी, सभ खां पहिरियों त T20 क्रिकेट वर्ल्ड कप जी ॻाल्हि कयूं ऐं वरी शुरूआति कयूं पाकिस्तान जी भारतीय टीम जे ख़िलाफ़ जेकी पहिरीं मैच हुई इन इवेंट में उन में पाकिस्तान जी टीम खे शिकस्त नसीब थी। दिलचस्प ऐं सख़्तु मुक़ाबिलो थियो। उनखां पोइ हाणे पाकिस्तान जी टीम जूं जेके नज़रूं आहिनि उहे पंहिंजे रहियल चइनि मैचिस ते कुतल आहिनि। उन चइनि मैचिस में सभ खां पहिरियों त अॼु ज़िम्बाब्वे जी टीम जे ख़िलाफ़ पाकिस्तान मैच खेॾी रहियो आहे। टॉस खटी पहिरीं बैटिंग करण जो फ़ैसिलो कयो आहे ज़िम्बाब्वे जी टीम ऐं पाकिस्तान जी टीम में जीअं तव्हां चओ त हिकिड़ी तब्दीली कई वई आहे। मोहम्मद आसिफ अली जी जाइ ते जेको आहे सो मोहम्मद वसीम जूनियर खे स्क्वाड जो हिसो बणायो वियो आहे। पर्थ जो मैदान आहे ऐं पर्थ जी विकेट दुनिया में हिकिड़ो पंहिंजो अलॻि सुञाणप रखंदड़ रही आहे। तेज़ तरीन जेकी आहे उहा विकेटुनि में शुमारु थींदो आहे पर्थ जी इन विकेट जो। त इहो ई सबबु आहे जो पाकिस्तान जी टीम अॼु हिकिड़े बैटर खे साइड लाइन करे फास्ट बॉलर खे स्क्वाड जो हिसो बणायो आहे। पर जेकी शुरूआति कई आहे ज़िम्बाब्वे जी टीम उहा तमामु शानदार आहे। जेको हुनजो कप्तान टॉस खटी पहिरीं बैटिंग करण जो फ़ैसिलो कयो आहे त उन वटि ऑप्शन इहो ई हो त पाकिस्तान जे ख़िलाफ़ वधि में वधि अटैकिंग क्रिकेट खेॾी करे वॾो टोटल ठाहिजे त जीअं पाकिस्तान जी टीम खे अंडर प्रेशर आणे सघिजे। जेकॾहिं अॼु ज़िम्बाब्वे जी टीम 170+ रन्स करे थी वञे, 180 ताईं पहुची थी वञे त पोइ डिफिकल्ट इन सूरत में हूंदो त पाकिस्तान जी टीम जा जेके ओपनर्स आहिनि जेके गुज़िरियल मैच में त इतफ़ाक़ सां न हली सघिया, पर उहे जॾहिं भलंदा आहिनि त पाकिस्तानी टीम रन्स स्कोर करण में चेस करण में पूरी सलाहियत रखंदी आहे, मैचिस खटंदी आहे। पर गुज़िरियल मैच में असां ॾिठोसीं त मिडल ऑर्डर में असांखे इफ्तिखार अहमद शानदार 50 स्कोर कंदे नज़र आयो। हुन सां गॾु शान मसूद 42 बॉलनि ते 52 रन्स इनिंग खेॾी नॉट आउट रहियो, पर हुन स्लो खेॾी, पर टीम जी डिमांड इहा हुई। अॼु जेकी मैच आहे उन में पाकिस्तान जी टीम ऐं ज़िम्बाब्वे जी टीम खे अगरि असां कंपेयर कयूं रिकॉर्ड बेस ते त मजमूई तौर ते 17 मैचिस राबेल ॿिन्ही टीमुनि विच में T20 थियूं, जंहिंमें 16 मैचिस में कामयाबी पाकिस्तान जी टीम खे मिली आहे ऐं हिकु मैच में फतह जेकी आहे उहा ज़िम्बाब्वे जी टीम जो मुक़दर बणी आहे। पर मूं हमेशह इहा ॻाल्हि कई आहे त माज़ी जेको आहे उहो माज़ी हूंदो आहे। अॼु जेकी टीमूं ग्राउंड में खेॾनि थियूं उन्हनि लाइ वेदर बि उहो चेंज आहे, टीमूं बि चेंज आहिनि। जीअं तव्हां चओ त रांदीगर जी मटासटा थी आहे त रांदीगर चेंज थिया आहिनि, त उन सां गॾोगॾु जेको मुक़ाबिलो आहे उहो बि हिकिड़े न्यूट्रल वेन्यूज़ ते आहे, होम सीरीज़ बि कान्हे। ऐं इहा जेकी विकेट आहे उहा विकेट ॿिन्ही टीमुनि जे लाइ साॻियो ई सरफेस हूंदो। अगरि पाकिस्तानी बॉलर्स खे सपोर्ट कंदी त डेफिनेटली ज़िम्बाब्वे जे फास्ट बॉलर्स खे बि सपोर्ट कंदी, त इहा शइ ज़हन में रखणु खपे। ऐं ॿियो इहो आहे त पाकिस्तानी टीम ऑलरेडी भारतीय टीम खां हिकिड़ी मैच में शिकस्त खाई चुकी आहे, रिवायती हरीफ़ हुई ऐं मजमूई तौर ते उन मैच जी बि असां ॻाल्हि करणु तमामु ज़रूरी सम्झूं था राबेल त पाकिस्तानी टीम पहिरियों उनखे टॉस खटी बैटिंग कराइण जो फ़ैसिलो कयो। भारतीय टीम जे कप्तान रोहित शर्मा ऐं पाकिस्तान जेको आहे 159 रन्स स्कोर करण में कामयाबु थी वियो। त पाकिस्तानी टीम जे कप्तान जो उन ॾींहुं बि इहो चवणो त उनजी कोशिशि हूंदी त 160-170 रन्स कनि त उहो हिकिड़ो फाइटिंग टोटल हूंदो। त पाकिस्तानी टीम 160 रन्स स्कोर करण में त कामयाबु थी वई, जेको टारगेट मिलियो उन्हनि खे, ऐं उहो टारगेट आराम सां असांखे नज़र न आयो त भारतीय टीम हासिलु कयो हुजे। 20 ओवर जे आख़िरी बॉल ते उन्हनि 6 विकेट जो नुक़सान ते उहो टोटल हासिलु कयो ऐं उन कामयाबी में जेको अहम किरदारु अदा कयो उहो विराट कोहली जी शानदार 82 रन जी इनिंग हुई ऐं उन सां गॾोगॾु पांड्या जेको आहे सो उन 40 रन जी इनिंग खे त ॿ बैट्समैन कंहिं बि टीम जा कंहिं बि मैच खे खटाइण में अहम किरदारु अदा करे सघजनि था। पर उन मैच में कुझु इंसिडेंट अहिड़ा थिया जेके चाहींदासीं असांजे नाज़रीन खे हिकु त इंफॉर्मेशन बि मिले ऐं उनखे मालूमात बि मिले। जीअं तव्हां असांजो डिस्कस थियो हिन प्रोग्राम खां इवेंट खां अॻु में तव्हां हिकिड़ा 2 सुवाल ज़बरदस्त कया त जेको नो बॉल हुयो जेको वेस्ट हाए ते इहो नो बॉल हुयो या न हुयो, त जेके असांजा मदा आहिनि जेके असांखे KT न्यूज़ जा व्यूअर्स उन्हनि खे थोरी इंफॉर्मेशन ॾिजे त जॾहिं बैट्समैन क्रीज़ में बीठो हूंदो आहे हिन पोज़ीशन में त जॾहिं उते वेस्ट हाइट खां मथे बॉल वेंदो आहे, उहो स्पिनर जो हुजे या फास्ट बॉलर जो हुजे, त उहो नो बॉल काउंट थींदो आहे वेस्ट हाइट खां मथे, ठीकु आहे। पर उन में असां ॾिठोसीं त रोहित शर्मा विराट कोहली जेको आहे सो उहो क्रीज़ खां हिकु स्टेप ॿाहिरि बीठो आहे, ॿाहिरि वञी उन फुल टॉस बॉल खे खेॾियो आहे। त उनजी प्रॉपर अगरि लोकेशन असांजी नाज़रीन ॾिठी हूंदी त सभिनी खे इहो ज़हन में हुयो त इहो नो बॉल आहे, छाकाणि जो उहो वेस्ट हाइट ते नज़र अचे थो। पर अगरि बैट्समैन पोइ ते पंहिंजी पोज़ीशन ते वञे ऐं क्रीज़ में बीहे त उहो नो बॉल न हुयो। पर घटि माण्हुनि खे इहा ख़बर हूंदी त इहो राइट आहे एम्पायर जो, लेग एम्पायर जो, त उनखे नो बॉल ॾे या न ॾे, ऐं उहो राइट उन पंहिंजो इस्तेमालु कयो।
ही रिव्यू वारो मक़सदु हिन में किथे बि नज़र न ईंदो, छाकाणि जो अक्सर बैट्समैन ॾिसंदा त रिव्यू जो एडवांटेज वठंदा आहिनि या कप्तान रिव्यू जो एडवांटेज वठंदा आहिनि, त हिन में कप्तान वटि को बि रिव्यू जो चांस न हुयो, इन जे करे ई बाबर आज़म न वरितो। हिकिड़ो त इहो त नो बॉल इहो प्रॉपर नमूने सां राइट हुयो एम्पायर जो जंहिं नो बॉल ॾिनो। ॿियो यकदमि तव्हां ॾिठो त उन नो बॉल खां पोइ हिकिड़ो फ्री हिट एम्पायर काशन कयो त हाणे जेको नेक्स्ट बॉल हूंदो उहो फ्री हिट में काउंट थींदो। फ्री हिट में वरी बैट्समैन आउट कीअं थिए थो इहा काफ़ी माण्हुनि खे ख़बर कान्हे, पर फ्री हिट में सिर्फ़ु 3 हिकिड़ा तरीक़ा हूंदा आहिनि जंहिंमें बैट्समैन आउट थी सघे थो। जीअं ई बॉल ॾाढो विकेटुनि खे लॻो बोल्ड थियो त पाकिस्तानी प्लेयर्स ॾाढो ख़ुशि थिया त भई आउट थी वियो, बोल्ड थी वियो, पर असां ॿिए तरफ़ ॾिठोसीं त दिनेश कार्तिक ऐं विराट कोहली रनिंग कंदे नज़र आया त सभु अपसेट हुया, सभु परेशान हुया, पर असल में इहो त पाकिस्तानी प्लेयर्स खे रूल्स जी ख़बर ई कान हुई त इहो बॉल डेड न हुयो। डेड उन सूरत में बॉल थींदो आहे जेको फ्री हिट हूंदो आहे, बैट्समैन शॉट खेॾे हवा में वञे त उन विच में जेतिरा बि रन्स बैट्समैन ठाहे वेंदो आहे त उहे रन्स काउंट थींदा आहिनि। अगरि कैच आउट थींदो आहे त उनखां पोइ फील्डर बॉल खणी विकेट कीपर ॾे मोकिलींदो आहे, विकेट कीपर जॾहिं पकड़ींदो आहे त पोइ डेड बॉल थींदो आहे। त इहो बॉल डेड बि न हुयो, त इहे 3 रन्स लीगल हुया जेके विराट कोहली वरिता, ऐं विराट कोहली खे रूल्स जी ख़बर हुई। तमामु घणो वर्कआउट करणु पवंदो पाकिस्तानी क्रिकेट टीम जी मैनेजमेंट खे, त कप्तान सां गॾु रांदीगरनि खे बि क्रिकेट जे रूल्स ऐं रेगुलेशन जी ख़बर हुजणु खपे। त उमेदु आहे त असांजा जेके क्रिकेट जा जेके मदा आहिनि, जेके KT न्यूज़ जा व्यूअर्स आहिनि, उन्हनि खे प्रॉपर ख़बर पइजी वेंदी त इहे रूल्स छा आहिनि। 3 तरीक़ा जेके चयोसीं त कहिड़ा आउट थी सघनि था। हिकिड़ो त इहो आहे हिट द बॉल ट्वाइस। बॉलर बैट्समैन जॾहिं खेॾंदो आहे, हिकु दफ़ो बैट खे लॻंदो आहे त उन खां पोइ बॉल कंहिं बि ॿी साइड ॾे वेंदो आहे त उनखे बैट सां टच न आहे करिणो, उहो हिट द बॉल ट्वाइस में काउंट थींदो आहे, त उहो बैट्समैन ईअं आउट थी सघे थो। ॿियो जेको आउट थियण जो तरीक़ो आहे उहो आहे एब्स्ट्रैक्ट द फील्ड, यानी फील्डिंग साइड जी कंहिं बि साइड खे रुख न विझणु, बैट्समैन जे तरफ़ां फील्डर जे अॻियां अचणु, कैच में डेलिबरेटली अॻियां अचणु या रनआउट करण जी कोशिशि करे थो, विकेटुनि जे अॻियां अचे त एम्पायर उनखे एब्स्ट्रैक्ट द फील्ड चवंदो आहे। ऐं ॿियो टियों जेको हिन में रनआउट थींदो आहे उहो रनआउट ई आहे जेको टियों आउट थींदो आहे। त इहो फ्री हिट खां पोइ जेको बॉल हूंदो आहे उन ते 3 दफ़ा इहो आउट थी सघे थो, त इहो बोल्ड इन जे करे आउट न थियो। त उमेदु आहे असांजे KT न्यूज़ जे व्यूअर्स खे तमामु घणी इंफॉर्मेशन मिली हूंदी इन रूल्स जे मुताबिक़ ऐं जेके डिसीशन थिया हुया। बाक़ी ॻाल्हि कजे राबेल त ज़िम्बाब्वे जी टीम जो ट्रैक रिकॉर्ड पाकिस्तान जे ख़िलाफ़ु एतिरो सुठो न रहियो आहे, पर T20 फॉर्मेट जी क्रिकेट आहे जी शुरू जा ओवर आहिनि 6 ओवरनि में अगरि तव्हां पंहिंजी विकेट सेव कयो था ऐं 50-60 रन्स तव्हां करे था वञो त ईंदड़ बैट्समैन थोरो रिलैक्स हूंदा आहिनि, उन्हनि खे वॾो टारगेट ठाहिण में मदद मिलंदी आहे। त हाणे ॾिसणो आहे त ज़िम्बाब्वे जी टीम पाकिस्तानी बॉलर्स जेकी बहितरीनु बॉलिंग अटैक चई सघूं था हिन T20 वर्ल्ड कप में, ऑस्ट्रेलिया खां पोइ पाकिस्तान वटि आहिनि, जंहिंमें अॼु तव्हां ॾिसो था त मोहम्मद वसीम जो बि इज़ाफ़ो कयो वियो आहे, हारिस रऊफ़ बि आहे, शाहीन शाह अफरीदी बि आहे। त पाकिस्तानी फास्ट बॉलर्स तमामु नवाज़ आहे, हुन सां गॾु शादाब स्पिनर्स बि आहे। त कंपोज़ साइड आहे बनिस्बत ज़िम्बाब्वे जी टीम जी। अगरि असां ॻाल्हि कयूं त ज़िम्बाब्वे जे ख़िलाफ़ु पाकिस्तान जी टीम आहे उहा शानदार आहे, पर ज़िम्बाब्वे जी टीम में जीअं हाणे ग्रेग इरवाइन आहे उहो तमामु बहितरीनु बॉलर आहे, उन सां गॾु सिकंदर रज़ा आहे, त हिकिड़े दिलचस्प ऐं सख़्तु मुक़ाबले जी उमेद करे सघिजे थी। जी मुजाहिद सोलंकी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।